नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन पहिरियां हफ़ीज़ शेख, उन खां पोइ हमाद अज़हर, वरी इकोनॉमिक एडवाइज़री काउंसिल शौकत तरीन। पर शौकत तरीन त इहो चई छॾियो आहे त जेकॾहिं तव्हांखे मईशत जी ॿेड़ी अॻिते वधाइणी आहे त कप्तान खे कुझु न कुझु करिणो पवंदो। सवाल इहो थो पैदा थिए त मईशत जी ॿेड़ी कीअं अॻिते वधंदी। अॼु वज़ीर आज़म जे सलाहकार एडवाइज़र रज़ाक दाऊद जेको ट्वीट कयो आहे उन जे बक़ौल त गुज़िरियल साल मार्च जे भेट में हिन साल मार्च जे भेट में लॻभॻि 50% वधीक असां इम्पोर्ट कई आहे ऐं ट्रेड डिफिसिट जो जेको बैलेंस आहे ट्रेड डिफिसिट उहो अञा वधीक वधियो आहे। सादी ॿोली में सम्झायूं छाकाणि त हिते अक्सर करे मिलियन्स ऐं बिलियन्स ऐं ट्रिलियन जी ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे जेको सादा फाम माण्हुनि खे सम्झ में बि कान ईंदी आहे त मिलियन्स बिलियन्स ऐं ट्रिलियन्स कीअं थींदा आहिनि ऐं उनजी ॻणप में माण्हुनि खे फासाए उन लफ़ाज़ी में हटायो वेंदो आहे। सॼी दुनिया जी तारीख़ भरी पई आहे, फ़र्द खां वठी करे सॼी मुल्क जो मैकेनिज़म मईशत ते हलंदो आहे। जेसिताईं मईशत सम्झ में न ईंदी त न जेको सियासत थी सघंदी न समाज हली सघंदो। हिन वक़्तु पाकिस्तान जेका करंट पोज़ीशन आहे उहा इहा आहे त पाकिस्तानी मजमूई एक्सपोर्ट जेका आहे उहा आहे 28 खरब 47 अरब रुपया ऐं कुल इम्पोर्ट यानी ॿाहिरां जेको असां माल घुरायूं था उहो 60 खरब 86 अरब रुपयनि जो घुरायूं था। ट्रेड डिफिसिट 32 खरब रुपए जो आहे यानी मोर देन डबल आहे। उन में जेको सभ खां वॾो इंडिकेटर आहे जेको सवालिया निशान आहे असांजे लाइ, ठीकु आहे पाकिस्तान को रॉ मटीरियल जेको इंडस्ट्रियल आउटपुट लाइ जेको खपे इंडस्ट्रियल प्रोडक्शन लाइ खपे उहो पाकिस्तान में तयारु कोन्ह थींदो, उहो ॿाहिरां इम्पोर्ट कंदो, फार्मास्यूटिकल्स ॿाहिरां घुराईंदो, टेक्नोलॉजी बेस्ड जेके बि शयूं आहिनि ॿाहिरां घुराईंदो। पर पाकिस्तान हमेशह घटि में घटि कमोडिटीज़ में त पाण भरो रहियो। कणिक असां पाण जो पाण पैदा कंदा हुआसीं ऐं खाईंदा हुआसीं। कमंद त पाण काहे खंड एतिरी हूंदी हुई जो ॿाहिरि सेल बि कंदा हुआसीं। ऐं पाकिस्तान जी हिस्टोरिकली जेका इकोनॉमी एक्सपोर्ट इंडस्ट्री आहे उहा बीठल ॿिनि शयुनि ते हुई। हिकिड़ी कॉटन सां रिलेटेड जेके बि प्रोडक्ट्स आहिनि उहे, कपिड़ो ॿाहिरि मुल्क में खपाए असां पैसो कमाईंदा हुआसीं। ॿियो चमड़े जी सनत तबाह थी वई। चमड़े जा जेके मार्केट्स आहे उते चाइना जो जेको आहे प्रोडक्ट सेल थी वियो उन्हनि मुल्कनि में, पाकिस्तान लेदर जी उहा अहमियत ई न रही। हाणे अचूं था बाक़ी बचो कमोडिटीज़ में जेको बिल ॾेखारियो वियो आहे, जेका रिपोर्ट आहे एडवाइज़र फाइनेंशियल एडवाइज़र टू PM जी रज़ाक दाऊद साहब जी, उन मूजिबि गुज़िरियल 9 महीननि में जुलाई खां वठी मार्च ताईं 9 महीननि जे दौरान 2 खरब 91 अरब रुपया 291 बिलियन रुपीज़ 2 खरब 91 अरब रुपयनि जी कमोडिटीज़ ख़रीद कयूं वियूं आहिनि। जंहिंमें वॾे में वॾी जेका इम्पोर्ट थी आहे उहा थी आहे कणिक जी 1 खरब 37 अरब रुपए जी कणिक ख़रीद कई वई आहे, 19 अरब रुपयनि जी खंडु ख़रीद कई वई आहे ऐं कपह ख़रीद कई वई आहे 1 खरब 35 अरब रुपयनि जी। मुंहिंजो सुवालु इहो आहे त आख़िर कहिड़ो रीज़न आहे जो असांखे कणिक ऐं खंडु ॿाहिरां ख़रीद करणी पइजी रही आहे जॾहिं त बम्पर ख़राबु थींदो आहे। आख़िर कहिड़ो रीज़न आहे जो असांजी हुकूमतूं पंहिंजे गिरोह खे कुझु फ़ाइदो ॾियण लाइ तयारु न आहिनि। हींअर बि ॻाल्हि थिए पई त कंहिं पाड़ेसरी मुल्क खां असां खंडु वठूं या जेको आहे कपह वठूं, अॻिते हली करे कणिक वठंदा। पोइ जेकॾहिं ईअं थियणो आहे त पोइ हितां जो गिरोह लोकल गिरोह छा कंदो। इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी टीम जॉइन कयो आहे जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, इनाम भट्टी साहब, अमर सिंधु साहिबा ऐं मुश्ताक मीरानी साहब। सभ खां पहिरियां हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर साहब, मईशत जा इंडिकेटर आहिनि जेका ॻाल्हि करे थो शौकत तरीन त ॿेड़ी ईअं नथी हली सघे अॻिते, असांखे कुझु न कुझु करिणो पवंदो। उन खां पोइ हीअ रज़ाक दाऊद साहब जी रिपोर्ट आहे। वरी असां वञूं था कमोडिटीज़ इम्पोर्ट कंदा ऐं जेकॾहिं कमोडिटीज़ इम्पोर्ट कंदा वेंदासीं त असांजो लोकल गिरोह कीअं डेवलप थींदो, इहो त हल त न आहे। आवाज़ ख़तम थी वियो जी डॉक्टर जमील ख़ान साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया हा जी? ठीकु, आवाज़ थोरो तव्हांजो विच में कटिजी वियो ऐं जी आवाज़ मुंहिंजो अचे थो पियो त मां मां सवाल ॿीहर रिपीट करे थो छॾियां तव्हांखां। सवाल मां ॿीहर रिपीट कयां थो जेके तव्हां ॿुधी रहिया आहियो। त शौकत तरीन साहब चवे थो त असांखे हाणे मईशत जी ॿेड़ी अॻिते वधाइण लाइ कप्तान खे कुझु न कुझु करिणो पवंदो। नंबर 1 एडवाइज़र जेको आहे रज़ाक दाऊद साहब उहो चवे थो त असांजो ट्रेड डिफिसिट हींअर वधियो आहे, कमोडिटीज़ असां इम्पोर्ट कयूं आहिनि, इन लाइ असांजो बिल वधी रहियो आहे। सुवालु आहे त कमोडिटीज़ हिननि खे इम्पोर्ट करण जी ज़रूरत छो थी पए? आख़िर छो ही पंहिंजे गिरोह ते डिपेंड करण लाइ तयारु छो कोन आहिनि त जीअं मईशत जो चरखो हले? डॉक्टर जमील ख़ान साहब जी, मुंहिंजी आवाज़ मुंहिंजो अचे थो पियो? जी तव्हां बिल्कुलु आवाज़ अचे पियो। जी ठीकु, त मां हिकिड़े लफ़्ज़ में बयानु कयां त ही बेसिकली नालाइकी आहे ऐं नालाइकी आहे जेके माण्हू मनसूबाबंदी कंदा आहिनि। आई थिंक अॼु आवाज़ में को प्रॉब्लम आहे तव्हांजी? न सर, तव्हांजो आवाज़ बिल्कुलु ठीकु पियो अचे। ठीकु आहे, त बहरहाल इहा मनसूबाबंदी जे करे जेका इहा प्रॉब्लम
असांखे हमेशह खां वठी जेसिताबाद मां वेही तव्हां जेको इन फसलनि जी मनसूबाबंदी कंदव ऐं तव्हां कंसल्टेटिव प्रोसेस जेके ग्रोअर्स आहिनि जेके उन्हनि जी तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे तव्हां शामिलु न कंदव त रिज़ल्ट अॻिते वञी इहा निकिरंदी तव्हांखे। उनजो रिज़ल्ट छा थियो, जेके पैसा हाणे था ख़र्च कनि, जेके तव्हां अंग अखर पंहिंजे नाज़रीन खे ॾिना आहिनि, इन अंग अखर खे तव्हां इन जा अधु पैसा बि तव्हां ख़र्च कयो आहे पंहिंजे ग्रोअर्स ते, उन्हनि खे सब्सिडी ॾेई छॾियो आहे। सॼी दुनिया में ॾियनि था पिया अहिड़नि मामलनि में, अमेरिका में सब्सिडी मिले थी पई, त असां पंहिंजे ग्रोअर खे छो न ॾियूं आहे सब्सिडी जे ॾियणी। त उन लिहाज़ सां त हू असांजे पोइ क्रॉप जो पैटर्न बरक़रार रहे आहे। मनसूबाबंदी असां कयूं हा त असांजे क्रॉप पैटर्न जेको आहे क्रॉप पैटर्न उहो बरक़रार रहे आहे, असां वटि शॉर्टेज न रही आहे। हिकिड़ी त इहा रही, पोइ जंहिं हर सेक्टर में जेका इहा नालाइकी कनि था पिया, पुअर प्लैनिंग था कनि, पुअर पॉलिसी था ठाहिनि। ऐं तव्हां ॾिठो त कल्ह शौकत तरीन जेका पाण उन छा चयो त 2.5 साल इन्हनि विञाया आहिनि, IMF खां सही इन्हनि डायलॉग करे न सघिया आहिनि। ऐं उन खां अलावा जंहिं लिहाज़ सां इन्हनि परसेंट इहे वधाई आहे इंट्रस्ट रेट, व्याज रेट जंहिं हिसाब सां वधायो आहे, जंहिं हिसाब सां एक्सचेंज रेट वधायो आहे, त तव्हांजी इनपुट जेके तव्हां एग्रीकल्चर प्रोडक्ट्स में बि तव्हां इस्तेमालु था कयो पिया, त ज़ाहिर उहा इनपुट बि महांगी थी थिए पई, त डबल तव्हांखे भीड़ सठ थी पवे। जेके ग्रोअर्स आहिनि उनखे इनपुट बि महांगी थी मिले, गवर्नमेंट जी का सपोर्ट प्राइस जेका आहे अॼु बि मां ॻाल्हायमि कुझु दोस्तनि सां जेके ग्रोअर्स, ऐं सेंटर खुलिया न आहिनि। ऐं कणिक जी जेका सेंटर गवर्नमेंट जॾहिं अॻिते वठिणो 2000 ते, गवर्नमेंट अञा उहो सेंटर खोले नथी पई। माण्हू 300-400 घटि ॾेई वरी पंहिंजी कणिक था कपाइनि, त माना इहो करप्शन जो एलिमेंट अची वियो। रिज़ल्ट इन जो छा थियो? रिज़ल्ट इहो थियो त तव्हांजो डेट टू GDP रेशियो इन वक़्तु थी वियो आहे जेको, उहो थी वियो आहे 106, तक़रीबन 107% जेको आहे डेट टू GDP रेशियो थी वियो आहे। ऐं तव्हांखे जे कानून में इजाज़त आहे, जेको डेट लिमिटेशन एक्ट तव्हांजी आहे, उन डेट लिमिटेशन एक्ट जे तहत 60% खां वधीक तव्हां नथा वञी सघो पंहिंजे मुल्क में, पर तव्हां हाणे पहुची विया आहियो ॾिसो 106 ते, 107 ते। तव्हांजी जेके अरब खरब जी असां ॻाल्हि था कयूं, तव्हांजे नाज़रीन खे सोचींदा थी हला असां ते करोड़नि जी पहिरियां लखनि जी ॻाल्हि कंदा हुआसीं, हाणे अरब ऐं खरब जी ॻाल्हि था कयूं। त 44-45 खरब जेके आहिनि तव्हांजा, उहे इन वक़्तु टोटल तव्हांजा डेट आहिनि, माना तव्हांखे कर्ज़ु ॾियणो आहे इंटरनल एक्सटर्नल मिलाए। हाणे मां तव्हांजे नाज़रीन खे वधीक इन में वरी गौरव नथो करणु चाहियां डिस्कशन खे, त उन में इंटरनल केतिरो आहे ऐं एक्सटर्नल डेट केतिरो आहे। पर जे तव्हां इन्हनि नोटनि खे रोड ते विछाइणु शुरू कयो हितां खां वठी, त ही वञी नोट विछाईंदव, तव्हां रशिया ताईं पहुची वेंदो नोट जे एतिरा नोट खपनि तव्हांखे एतिरनि खरब रुपयनि जा। त उन लिहाज़ सां तव्हां जे ॾिसो त असां त हर लिहाज़ सां असांखे प्रॉब्लम थिए थी पई। हाणे ग्रोअर जेको आहे, तव्हांजी फसल बंदि थी पवंदी, ग्रोअर तव्हांखे पोखंदो न फुटी पोखंदो, न वरी कणिक पोखंदो, त पोइ अॻिते तव्हांजी सोसाइटी में न एम्प्लॉयमेंट रहंदी। तव्हांजी मेजॉरिटी ऑफ द एम्प्लॉयमेंट जेका आहे उहा एग्रेरियन कल्चर बेस्ड असांजी सोसाइटी आहे, त उहा वेंदी किथे? बुख मरंदी त तव्हांजे मुल्क जी जेका हालत थींदी उहो तव्हां ॾिसंदव। इन करे हाणे जेके इंडिकेटर रज़ाक दाऊद थो ॾे, उहो तव्हां पाण अंग अखर ॿुधाया आहिनि। ट्रेड डेफिसिट हू थो ॾे जेको रज़ाक दाऊद, ही 2.5 सालनि में इन्हनि असांखे छा कयो आहे? उहे पोयनि गवर्नमेंट्स खे असां क्रिटिसाइज़ कंदा रहिया आहियूं, दुखचीनी कंदा रहिया आहियूं, पर उन्हनि जे ज़माने में डेट असांजी एतिरी न हुई जेतिरी इन्हनि डेट वधाए छॾी आहे। त चोरनि जे ज़माने में बि एतिरी न हुई, जेके इहे पारसा माण्हू आहिनि इन जे ज़माने में एतिरी थी वई आहे। असांखे ॾाढी उमेदूं हुयूं। सर हिते हिकिड़ो सवाल मां तव्हांखे पुछंदुसि, आख़िरी जेको तव्हांजो जुमिलो उहो ॾाढो मानाखेज़ आहे। त चोरनि जे ज़माने में अहिड़ी हालत न हुई जेके पारसाउनि जे दौर में थी आहे, पोइ पारसाउनि सां आख़िर कहिड़ो मसइलो आहे? जा पारसाउनि जी सम्झ कमु न पई करे, या पारसाओ सिर्फ़ु लबादो हो? ॾिसो, असांखे हिकिड़ी लीक छिकणी पवंदी। इन मुल्क में इंक्वायरी करप्शन ॾाढी थी आहे, असां इन ते ॾाढो ॻाल्हायो आहे तव्हांजे चैनल ते, ऐं इन में लुट मार ॾाढी थी आहे, असां ॾाढो ॻाल्हायो आहे। असांखे ख़बर आहे त सिंध में छा थियो आहे, पंजाब में छा थियो आहे, फ्रंटियर में छा थियो आहे। हिकिड़े आम माण्हू खे बिल्कुलु तबाह करे छॾियो आहे करप्शन करे न तरक़ी थी आहे, न का एजुकेशन वधी आहे, न का हेल्थ में का इम्प्रूवमेंट। हू सभु ॻाल्हियूं माण्हू ॾिसनि था पिया। पर इन हुकूमत छा, तव्हांजो सवाल, इन हुकूमत में नालाइकनि जो टोलो जेको आहे
जे हू अची वञे त उन टोले मां तव्हां उमेद छा कंदव, तव्हां उमेद छा रखंदव? हाणे त पाण उन जा माण्हू था चवनि न, रज़ाक दाऊद, जे तव्हांखे हिनखे सही माने में तव्हां इंटरप्रिटेशन कयो हिन सॼी ॻाल्हि जो त नालाइकी कई 2.5 साल। शौकत तरीन अञा जॉइन न कयो आहे, हुन चयो आहे त कप्तान खे मज़बूत थियणो पवंदो, 2.5 साल तव्हां विञाया आहिनि। हाणे तव्हांखे जेके उन अंग अखर ॾेखारिया आहिनि त तव्हांजी छाजे करे तव्हांजी हालत इहा थी आहे, उन ते जेका इहा ॿी सट आई आहे इन ते असां ते सॼे माशरे ते इम्पोर्ट शुरू करे छॾी आहे वधीक। उहे कमोडिटीज़ जेके असांजे माण्हुनि जे सर्वाइवल जो सुवाल आहे, इहे जे एतिरो डिफरेंशियल जेका अमाउंट ख़र्च कनि था पिया, इहे पैसा ख़र्च कनि था पंहिंजनि माण्हुनि ते, पंहिंजे पोख ते, पंहिंजे ग्रोअर्स ते, त अॼु इहा नौबत बि न अचे हा या असां इन प्रॉब्लम में बि न हुजूं हा। त इन जे करे ऐं पोइ जेके सब्ज़ बाग ॾेखारिया विया, उहे उन्हनि सब्ज़ बागनि मां हिकिड़ो पॉइंट बि त न थियो न पूरो। रेमिटेंस जेके अचे थी पई, असां 3-4 ॾींहं तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हायोसीं त उन जो सबबु छा आहे? रेमिटेंस में असांजी इन में को असां पाण खे पग नथा बदिराए सघूं। असां रेमिटेंस असांजी जेका वधी आहे, दुनिया जा हालतूं जेके आहिनि, जेकी हाणे डॉक्यूमेंटेशन थी आहे, कोरोना जे करे माण्हू ट्रेवल नथा करे सघनि, ऐं सऊदी अरेबिया में यूएई मां माण्हू जेके आहिनि उन्हनि खे कॉन्ट्रैक्ट उन जो एक्सटेंड नथा कनि, त उहो पैसा उन्हनि जेके 4 आहिनि उहो डेफिनेटली मोकिलनि था पिया मुल्क में। पोइ वरी छा थींदो अॻिते वञी, मथे साल जी छा थींदो? त इन करे तव्हांजे सवाल जो जस्ट इन 2-3 वर्ड्स त मां इहो चवां त नालाइकी, ऐं जी नालाइकी जी जे करे इहो सभु मसइलो थिए। जी डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। मुश्ताक मीरानी साहब, शौकत तरीन चए थो मईशत जो को रुख ई कोन्हे, कप्तान खे मज़बूत थियणो पवंदो, न त ॿेड़ी जेका आहे अॻिते न हली सघंदी मईशत जी। ट्रेड डिफिसिट जा जेका अंग अखर साम्हूं आया आहिनि त लास्ट ईयर मार्च जे भेट में हलंदड़ साल मार्च में नियर अबाउट 50% वधीक आहिनि, ऐं उन रीज़न ॼाणो वियो आहे त असां कमोडिटीज़ छो त इम्पोर्ट कयूं, तंहिंजे लाइ असांजो इम्पोर्ट बिल वधियो आहे। सिंपल इज़ दैट। माना असांखे कणिक खंड जेका ॿाहिरां घुराईसीं, सॼी कपह वारी इंडस्ट्री त सॼी 10 सालनि खां 10 सालनि खां तबाह हाल आहे, ऐं कपह जे जाइ ते जेके बेल्ट आहिनि ख़ासि तौर ते सदरन पंजाब में, उते त कमंद पोखियो थो वञे। त तव्हांजे ख़्याल में मईशत किथे पहुती आहे? मईशत जो उहो जेको ॻाल्हि करे थो शौकत तरीन, उहो रुख कीअं न आहे? मुश्ताक साहब, तव्हांखे आवाज़ मुंहिंजो सही पियो अचे? हा, डॉक्टर जमील साहब उठाई मूंखे ॾाढी ख़ुशी आहे पाण खे मिलाए थो हिन चैनल ते। ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जमील साहब खे सुठो लफ़्ज़ यूज़ कया त चोरनि ऐं नालाइकनि जो जेको आहे कॉम्पिटिशन आहे। फेयर इनफ, चोर हूंदो त चोरी बि कंदो कुझु न कुझु शइ, जेको नालाइक हूंदो न हर स्टेज ते हू ग़लति फ़ैसिला कंदो। इनकॉम्पिटेंस जो मक़सदु आहे हर खे, पोइ उहा गवर्नेंस हुजे, पॉलिटिक्स हुजे, कंहिंमें। हाणे चवंदा एग्जैक्टली जेको तव्हांजो सुवालु आहे, इकोनॉमी तव्हांखे थ्रू आउट द वर्ल्ड टेक्स्ट बुक में लिखियलु आहे त सिहत में ऐं मईशत में जेकॾहिं तव्हां ज़हर अंदरि विझंदव त उहो अॼु न त सुभाणे उहो ज़हर तव्हांजे बॉडीअ में या तव्हांजे इकोनॉमी खे तबाह कंदो। रिसेंट हिस्ट्री जॾहिं वठूं, ख़ासि करे इमरान ख़ान जॾहिं आयो ऐं माण्हुनि जी एक्सपेक्टेशन हुई त हीउ रिस्पॉन्सिबल हूंदो, वधीक बहितर हूंदो, या एॾा वॾा वाइदा हुया ऐं सॼो कुझु अनफॉर्चुनेट न थियो। इकोनॉमिक्स में डे 1 खां उन्हनि ग़लति फ़ैसिला कया, टीमूं चेंज कयूं, ऐं जेके माफ़ियाज़ हुया उहे अची विया ऐं उन्हनि पंहिंजे हवाले सां उन्हनि शयुनि खे पिया माना शिकिन। हिकिड़ो माफ़िया हिकिड़े पासे ॾांहुं, ॿियो माफ़िया ॿिए पासे ॾे। दाऊद साहब जेका ॻाल्हि कई आहे उन हिकिड़ी स्टेटमेंट ऑफ फैक्ट हवाई फैक्ट आहे, त असां सभिनी खे ख़बर आहे त असां तव्हां बि तो गूगल ते वञी असां इहे फैक्ट ॾेई सघूं था। असुलु मक़सदु आहे हिन मईशत खे तबाह करण में कंहिंजो हथु आहे ऐं अॻिते कीअं हलंदी। इहो बि मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं ही स्टेट बैंक जे हवाले सां इंडिपेंडेंस आहे त बुनियादी अंडरलाइंग एजेंडा इहा आहे त ही जेके इमरान ख़ान जी जेका टीम आहे मईशत, उहा एॾी त तबाह कंदी त सुभाणे असां थ्रू स्टेट बैंक जे असां रेगुलेट कयूं। लास्ट में जेको मुंहिंजो कमेंट हाणे इहो थींदो त हिन वक़्तु शयूं तबाह थियल आहिनि। मां तव्हांजे प्रोग्राम जे तहत माण्हुनि खे बिॼाड़िया न थियो, पर इन्फ्लेशन कंहिं दौर में किन मुल्कनि में एक्चुअली हाइपर एक्सप्रेशन, घर खां वठी दुकान ताईं हुननि जो परसेंटेज माना महांगाई पे वधंदो वेंदो। पोइ सरकार छा कंदी आहे, जो रेडियो ते अनाउंसमेंट कंदी आहे त हाणे पंहिंजे
10 जे बजाए हिकिड़ो ज़ीरो अॻियां कयो, ॿियो ज़ीरो अॻियो कयो, ईअं मिलियन ताईं जेको आहे इहो इन्फ्लेशन वधी वेंदी आहे। त मूंखे ख़ौफ़ आहे त हिते पंहिंजी जेका मईशत आहे एॾी तेज़ीअ सां इन्फ्लेशन थींदी। सेकेंड ॻाल्हि इहा आहे त सॼी दुनिया खे ख़बर आहे त मईशत जो बुनियादु जेको आहे 3 शयुनि आहे। तव्हां दौलत पैदा कयो, दौलत विरहायो ऐं दौलत खे इस्तेमालु कयो। जॾहिं दौलत पैदा ई नथी थिए उनजो इंडिकेटर उहो आहे GDP ग्रोथ। त GDP ग्रोथ ख़बर पवंदी आहे त कंहिं बि सोसाइटी में मुल्क में इक़्तिसादियात वधे थी नथी। तव्हांजी जॾहिं GDP ग्रोथ माइनस में वञे त माना शयूं माना इहो जेका गाॾी आहे पोइते थी वञे। ॿी तव्हांखे शइ मां तव्हां सां शेयर कयां त किनी गाॾी ख़राबु गाॾीअ में केॾो बि हार्वर्ड जो प्रोफेसर जेकॾहिं इकोनॉमिक्स जो विहारियो त उहो नथो हलाए सघे, छो जो उन्हनि जी जेका गाॾी आहे उनखे रिस्पॉन्स ई नथी करे सघे। हिन वक़्तु ईअं आहे त टोटली कोलैप्स आहे, पॉलिटिक्स बि कोलैप्स आहे, डेमोक्रेसी बि कोलैप्स आहे ऐं मईशत बि कोलैप्स आहे। उनजो जेको आहे ईअं आहे त अॻिते किथे थी इहा गाॾी बीहे, किथे थी रुकिजे। सवाइ मुंहिंजो कंसिडर्ड ओपिनियन आहे जी त फ्रेश इलेक्शन करे ऐं नई हुकूमत जेसिताईं न ईंदी तेसिताईं इमरान ख़ान जे हवाले सां मईशत जो त ॿेड़ो ॿुॾी वेंदो। बाक़ी तव्हां सुठे नमूने सां जेके तव्हांखे अंग अखर ॿुधाया त उन्हनि जो जवाबु ई तव्हां पाण ई में तव्हां ॾेई छॾियो आहे त ज़ाहिर आहे जॾहिं कम्यूनिटी नुक़सान में हूंदियूं या इम्पोर्ट थींदी, एक्सपोर्ट लाइ पैसा कोन हूंदा त सॼो बार जेको आहे सो असांजे माण्हुनि ते पवंदो। माण्हुनि जी जेका आहे परचेजिंग कैपेसिटी आहे ई कोन। होॾां तव्हां बिजली जा बिल वधायो, पेट्रोल जा बिल वधायो, टैक्सिस वन आर अदर वे तव्हां उन्हनि जो वधायो ऐं जेका तव्हांजी जेका वेजिस आहिनि या सैलरीज़ आहे उहा इन्फ्लेशन जे करे घटि थी वेंदी। हाणे मूंखे नथी ख़बर पए त दुनिया में अहिड़ो को प्रोफेसर, हेॾो को एक्सपर्ट हूंदो जेको इन कंडीशन में पाकिस्तान जी मईशत खे वधाए। इहो बि तव्हांखे ॿुधायां त जी 22 करोड़नि जो मुल्क आहे जुनेद, 22 करोड़नि जो मुल्क आहे। उनखे त तमामु सोफिस्टिकेटेड ब्रेन थी हलाए सघंदा। जी असांजो जेको आहे न मैट्रिक पास वारो उन खां घटि जेकॾहिं हुनजी IQ हूंदी, घटि कॉम्पिटेंस हूंदी त उहो कीअं हलाए सघंदो। हिते मुंहिंजी मैथमेटिक्स उहा जवाबु थी ॾे। जी लास्ट में इहो चवंदो जे जमील साहिबु इहो तव्हां ॿुधायो त चोरनि ऐं नालाइक जेको लाइक़ु माण्हू हूंदो न उहो भली चोर बि हुजे न शयुनि खे मेंटेन कंदो। नालाइक़ माण्हूअ जी त हद ई कोन हूंदी आहे। चोर बि जेकॾहिं हूंदो थोरो रिस्पॉन्सिबल हूंदो, शयुनि खे बहितर कंदो। हीअ त एॾी नालाइक़ आहे जो तव्हां कसो। ऐं सभ खां वधीक आख़िर में इहो तव्हां क्लियर कयो मूंखे, छो बि हिकु इफ़्साद आहे जेको तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में पाण चयो, इहा ब्लड आहे। कंहिं बि बॉडी जी ब्लड खे तव्हां ख़तमु कयो त बॉडी कीअं हलंदी। तंहिंजे करे मुंहिंजो इहो आहे त जेसि ताईं फ्रेश इलेक्शन नथी थिए या को इन हाउस का अहिड़ी चेंज अचे जंहिंमें का बहितर हुकूमत अचे, अदरवाइज़ तव्हां हिनखे रोके नथा सघो। तबाही तबाही आहे। जी 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 अमर साहिबु तव्हां ॿुधी रहिया आहियो मूंखे? अमर सिंधु साहिबु, जी बिल्कुलु। अमर सिंधु साहिबु चो नेक्स्ट टॉपिक असां इंतिहाई इंपॉर्टेंट आहे। हिनखे मुख़्तसर लफ़्ज़नि में तव्हां वाइंड अप कजो। मईशत जो ॿेड़ो अॻिते नथो हली सघे ऐं कप्तान खे कुझु करिणो पवंदो या कप्तान खे जेको आहे जेको लफ़्ज़ अदा कयो आहे शौकत तरीन साहिबु, त उहो कप्तान छा कंदो आख़िर मईशत जो रुख ई जॾहिं ख़बर न आहे त? ॾिसो, कप्तान जे अचण खां अॻु में जेके ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं हुयूं, जेके वॾा वॾा नारा ॾिना विया हुया, ऐं वरी ॻाल्हि इहा जेका प्रीवियस जेके स्पीकर्स उन्हनि बि इहा ॻाल्हि कई त कप्तान खां अॻु में जेके ख़्वाब ॾेखारिया विया हुया, हक़ीक़त इहा आहे त कप्तान खे छा सोचे सम्झे साम्हूं आंदो वियो हुयो। मूं गुज़िरियल प्रोग्राम में बि चयो हुयो त कप्तान जी जेका टीम आहे, कप्तान त मां नथी पई सम्झां त को हिकिड़ो माण्हू बि जेका असां बेशक लीडरशिप जो रोल रहंदो आहे, पर को हिकिड़ो माण्हू ई सॼी जेका असां शइ सुधारे या बिगाड़े सघे थो। जेॾी महिल हिनखे जेका असां हू सम्झो पियो वियो त हिकिड़ो मसीहा पियो अचे, वक़्तु बि जेका असां उन नज़रिए ते असां जेका असां तनक़ीद हुई उहा इहो हुई त हिकिड़ो माण्हू उहो सॼो निज़ाम जेको आहे सो उहो सुधारे नथो सघे। हाणे इशू इहो आहे त जेका हिन मौजूदा जेका गवर्नमेंट आहे, उन गवर्नमेंट में जेके बि वेठा आहिनि उहे सभु केरु आहिनि, जेके बि वेठा आहिनि, जेका बि इकनॉमिकल टीम आहे, उन सॼी टीम जे अंदरि सभु उहे माण्हू आहिनि जेके हिन पूरे निज़ाम जा बेनिफिशरीज़ आहिनि। रज़ाक दाऊद जी रिपोर्ट आई आहे, पर रज़ाक दाऊद जो पंहिंजो नालो तव्हां ॾिसो त उहो केतिरो किन किन हंधनि ते खंड वारे मामले में
ॿियनि मामलनि में किथे किथे आहे। वरी मूं तव्हांखे को गुज़िरियल प्रोग्राम में नदीम बाबर जो नालो ॿुधायो हो, त नदीम बाबर कहिड़े तरीक़े सां हथ वठी जेका असां जंहिं ज़माने में माण्हू जेका असां फ्री में तेल पिया ॾियनि, उन ज़माने में हिननि केतिरा पैसा कमाया। बजाए हिन जो पुराणियुनि हुकूमतनि छा कयो आहे, हिन दौर जा असां ॾिठा जी वञनि, अमर साहब, इहा ॻाल्हि बि जेका असां अहम आहे कि इहे हर दौर में हूंदा आहिनि, पर इहे हर दौर में हुकूमती सीटनि ते अहिड़े ज़िम्मेवार जायुनि ते कोन वेठा हूंदा आहिनि जिते हाणे वेठा आहिनि। नंबर 1। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जेॾी महिल ख़ान साहब आयो पियो त तव्हांखे यादि हूंदो त उन टाइम ते हिकिड़ी ॾाढो वॾो शोशो हलियो हुयो त इकनॉमिक एडवाइज़री काउंसिल, जंहिंजे लाइ हाणे शौकत तरीन साहब खे घुरायो वियो। उहा इकनॉमिक एडवाइज़री काउंसिल न रुॻो ठही बि कोन सघी, पर हक़ीक़त इहो आहे त कंहिंखे छा करिणो आहे इकनॉमिक्स खे सुधारण लाइ, या उनखे जेका असां कहिड़ी पॉलिसी हुजणु खपे, हिन 2.5 सालनि जे अंदरि उहो तय कोन थियो आहे। हाणे जेको तरीन साहब आयो आहे, ऐं तरीन साहब अचण सां जेके 2 ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे ॾाढियूं अहम आहिनि। उहो हिकिड़ो आहे त लीडरशिप जो जेको रोल आहे, कप्तान जो जेको रोल आहे, उहो हुजणु खपे। उहो इन करे चयो अथसि जो तनक़ीद कंदे उन चयो अथसि त घणा दफ़ा अहिड़ो आहे जेको पंहिंजे फ़ैसिलनि ते बि बीठो कोन आहे, पंहिंजा फ़ैसिला वापसि वरिता अथसि। तव्हां हाणो कोई मिसाल ॾिसी वठो त हिकिड़े पासे जेका असां इंडिया खां जेका असां सस्ते ट्रेड जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हली पई खंड ऐं जी कणिक जे हवाले सां, ऐं उहा काबीनाई उहा रद्द करे जी छॾी। अमर साहब, सो उन हवाले सां ज़रूरु जेका असां ॻाल्हि ॾिसणु खपे। ऐं आख़िरी जेका ॻाल्हि इहा आहे त जेसितोणी मां सम्झां थी, मुंहिंजी जेका असां त इंतिहाई जेका असां महदूद मालूमात जेका असां मईशत जे ॾस में, जेसितोणी तव्हां पंहिंजो जेको एग्रेरियन बेस जेका इकोनॉमी आहे, उनखे जेसितोणी तव्हां जेका असां सुधारींदव न। मूंखे ॿुधायो त जॾहिं सिंध गवर्नमेंट रुॻो 2000 रुपया ऐलान कयो हुयो इन जो कणिक जे मण जो, त वफ़ाक़ी हुकूमत पारां केतिरी जेका असां जी अमर मुखालफ़त साहिबा, आई। तव्हांजो नुक़्तो अची तव्हां वियो। इहो ॾिसो त जी तव्हांजो अहम नुक़्तो अची वियो त एग्रीगेरियन बेस्ड इकोनॉमी आहे, जेसिताईं हुन ते इन्वेस्टमेंट न थींदी मुल्की मामला सिधा न थींदा। इनाम भट्टी साहब, कंक्लूड कजो जल्दी हिन टॉपिक खे, त जीअं नेक्स्ट टॉपिक ते हलूं। दौलत पैदा कयो, दौलत विरायो, दौलत जो इस्तेमालु कयो। दौलत आहे ई कान त किथां पैदा थींदी, कीअं इस्तेमालु थींदी, कीअं विराइबी? ऐं सम्झां थो जेको बि दोस्तनि ॻाल्हायो, हिकिड़ी शइ जो इज़ाफ़ो इनाम भट्टी करियां त साहब, हैलो आवाज़ अचे थो? जी इनाम भट्टी साहब जी। हा, त मूंचो जेको बि सॼो कुझु थियो आहे उन में आउं सम्झां थो त इहो प्री प्लैंड आहे। हिकिड़ा उहे माण्हू जेके मुल्क जे अंदरि इन सॼी मईशत जे डायनामिक्स खे सम्झनि था, उन्हनि खे ख़बर आहे त उन में कीअं उन जे करप्शन जे ज़रिए पंहिंजा घर भरणा आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल साल जॾहिं कणिक जी पैदावार शुरू थी त उन वक़्तु सही टाइम ते ख़रीदारी न सिंध सरकार कई, न ई वफ़ाक़ी सरकार कई। नतीजे में सरकार जे ख़रीदारी जे बजाए ओपन मार्केट में कणिक उहा जेका आहे ख़रीद थींदी रही ऐं उहा ॿाहिरि निकिरी वई। पोइ अॻिते हली करे वरी तव्हां जेको आहे सो ऐलान कयो त कणिक जेका आहे सा शॉर्टेज आहे, उहा तव्हां घुरायो। ऐं तव्हांखे हैरत लॻंदी त असां वटि सिंध में महीनो अॻु खां वठी कणिक लहणु शुरू थी वई आहे, पर जेका ॿाहिरां इम्पोर्ट थियल कणिक आहे उहा अञा ताईं पोर्टनि ते पहुचंदी रहे थी। त इहा हिकिड़ी प्लैनिंग जी कोताही या इहा खणी चइजे त नाअहली कोन्हे, पर हिकिड़ी रिथाबंदी आहे, जंहिं रिथाबंदी तहत उन्हनि माण्हुनि खे जेके इन धंधे में मुलविस आहिनि उन्हनि खे बेनिफिट ॾिनो थो वञे। खंड जे मामले में तव्हांखे ख़बर हूंदो त जॾहिं खंड जी पैदावार थी त उन वक़्त में हिननि चयो त खंड एतिरी घणी पैदा थी वई आहे जो असांखे ॿाहिरि मुल्क मोकिलण ॾियो। उन ते बि हिननि जेको आहे सब्सिडी हासिलु कई। उन सब्सिडी हासिलु करण जे नतीजे में हिननि जेका बि कणिक उहा ॿाहिरि विकिणी, खंड ॿाहिरि मोकिली, उहा वरी अॻिते हली करे हिननि चयो त हाणे मुल्क में शॉर्टेज पैदा थी वई आहे। खंड जी शॉर्टेज जो उहो बहानो करे वरी हिननि जेको आहे सो उहा खंड ॿाहिरां इम्पोर्ट करणु शुरू कई। त गुज़िरियल साल जे सॼे न फेबरवरी वारे टाइम खां अॼु हिन अप्रैल ताईं जी इनाम साहब, जेको कुझु थियो आहे उन सॼे में इन कमोडिटी जो जेको इम्बेलेंस आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट जो, उनजे सबबु का बि नाअहली बि कोन्हे, का बि उन जेका आहे प्लैनिंग जी कोताही बि कोन्हे, पर आउं सम्झां थो रिथाबंदी सां आहे। उहे माफ़ियाऊं जिन खे इहा ख़बर हुई त इन ज़रिए पैसा कमाए सघिबा, उन्हनि उन रिथाबंदी जे ज़रिए कयो। बाक़ी हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम आहे, उहा इहा आहे त हिते हिन मुल्क में एग्रीकल्चर ते सब्सिडी ॾियणु हिननि खे तकलीफ़ थींदी आहे, पर उन जी जॻह ते साॻियो ई जेको इंडस्ट्रियलिस्ट आहे उनखे ॿ दफ़ा सब्सिडी ॾींदा, खंड ॿाहिरि मोकिलण ते बि सब्सिडी ॾींदा, खंड ॿाहिरां इम्पोर्ट करण ते बि सब्सिडी ॾींदा।
कणिक ॿाहिरि मोकिलण ते बि सब्सिडी ॾींदा, कणिक ॿाहिरां इम्पोर्ट करण ते बि सब्सिडी ॾींदा, जंहिंजे नतीजे में थिए ईअं थो त मुल्क जी उहा जेका बुनियादी मईशत आहे उहा तबाह थी थिए। ऐं आख़िर में रुॻो इन ते तव्हांखे इहा बि आगाही ॾियां त गुज़िरियल साल पूरे पाकिस्तान में काटन जे फसल जी जेका तबाही थी उनजो हिकिड़ो सबबु माकड़ हो, ऐं ॿियो उनखां पोइ सबबु जेको आहे सो नाक़िस ॿिज ऐं नाक़िस दवाऊं, जंहिंजो को बि कंट्रोल न हुयो पूरे पाकिस्तान जे अंदरि। उन जे करे जेका ओवरऑल यील्ड लथी उहा जिते जिते 35 मण फी एकड़ या 40 मण फी एकड़ लहंदा, उते माण्हुनि जा 3 ऐं 4 मण ऐं 5 मण जेको आहे सो फी एकड़ जे हिसाब सां पैदावार थी, जंहिंजे करे काटन जी शार्टेज ख़ुदि एतिरी थी जो तव्हांखे काटन पंहिंजी इंडस्ट्री खे हलाइण जे लाइ उहा बि ॿाहिरां ख़रीद करणी पई, ऐं उन ते बि वरी तव्हां उन्हनि खे सब्सिडी ॾिनी त ॿाहिरां काटन परचेज़ कयो ऐं उन ते उनखे सब्सिडी ॾियो। त यानी हिकिड़ी इहे सभु शयूं जेके आहिनि रिथाबंदी तहत थियनि थियूं, ऐं उन्हनि माण्हुनि खे सिर्फ़ु ख़ुशहाल करण लाइ जिन जो सॼो इहो डायनामिक्स सम्झो पियो आहे, उनखे ख़बर आहे पैसा किथां ईंदा ऐं असांजा तव्हांजा पैसा सभु उन्हनि खे उन्हनि जी इनाम साहब तव्हांजी पॉइंट अची वई, सभु कुझु रिथाबंदी सां थियो आहे, नालाइकी इहो पंहिंजो अंसर तव्हांखे घटि नज़र अचे थो, रिथाबंदी सां माफ़ियाउनि ऑपरेट कयो। नाज़रीन हिते हलंदा ॿिए प्रोग्राम में ॿिए सेगमेंट ॾे, सुवाल तमामु अहम आहे। पाकिस्तान में सिन्फ़ी अणबराबरी वधी रही आहे। पाकिस्तान सिन्फ़ी बराबरी जी 156 मुल्कनि जी फ़हरिस्त में 153 नंबर ते आहे, यानी इराक़, यमन ऐं अफ़गानिस्तान असांखे पुठिते आहिनि। सादी ॿोलीअ में असांजी औरत खे, असांजी नियाणियुनि खे उहे मौक़िया नथा मिलनि कंहिं बि फील्ड में अॻिभराई करण जा या वधण वेझण जा। सोशियो इकोनॉमिक पर्सपेक्टिव खां बि हू तमामु घणो पुठिते आहिनि। इहे इंडिकेटर्स ॾिना आहिनि वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जेका ग्लोबल जेंडर पैरिटी रिपोर्ट जारी कई आहे 2021 जी। इन मामले ते ॻाल्हाइबो। सभ खां पहिरियों हलूं था डॉक्टर जमील ख़ान साहब। डॉक्टर जमील ख़ान साहब, जेकॾहिं औरत सिन्फ़ी बराबरी न हूंदी ऐं असांजी अधु पॉपुलेशन लाइ उहे मौक़िया फ़राहम न कया वेंदा त समाज जी ओसर कीअं थी सघंदी? समाज त ज़ाहिर आहे कॾहिं बि इन मामले में तरक़ी न करे सघंदो, वधी न सघंदो ऐं दुनिया सां पंहिंजो कदम सां न मिलाए सघंदो। उहा त ॻाल्हि बिल्कुलु सॼी आहे। पर उन खां अलावा तव्हां इकोनॉमी ते पोइ सेक्शन में सेगमेंट में ॻाल्हि पिया कयो त जी अधु आबादी तव्हांजी जेका आहे औरतुनि जी, जीअं उहे शामिल न थींदी त तव्हांजो डेट टू GDP रेशो जेको आहे 107% ते थी वेंदो न। तव्हांजे मतिलबु अधु आबादी खे तव्हां मौक़ो नथा ॾियो पिया। एंड माइंड यू, असांजा कानून, असांजो कॉन्स्टिट्यूशन इन मामले में बहितरीन आहे। कॉन्स्टिट्यूशन में ॾिनल आहे, तव्हांजे कॉन्स्टिट्यूशन में आर्टिकल 25 में बि ॾिनल आहे त डिस्क्रिमिनेशन न कयो। आर्टिकल 25A में बि एजुकेशन जे लिहाज़ सां ॾिनल आहे त डिस्क्रिमिनेशन न कयो। आर्टिकल 26 में ॾिनल आहे ऐं उन में औरतुनि लाइ उन्हनि ॾिनो आहे त सेक्स जे बेसिस ते काई तव्हां उन में उन कयो। 27 में बि आहे, 38 में बि आहे। तव्हांजे आर्टिकल भरिया पिया आहिनि कॉन्स्टिट्यूशन में त तव्हां प्रोटेक्शन ॾियो। हाणे नौबत इहा आई आहे त तव्हां एतिरो गैप पैदा करे छॾियो आहे त जेके इहा ई वर्ल्ड जी जेका रिपोर्ट तव्हां इकोनॉमिक फोरम जी तव्हां जंहिंजो बयानु फरमायो आहे, इन में ई ॾिनल आहे त तव्हांखे जे इन स्पीड सां तव्हां हलंदव त 136 साल तव्हांखे लॻंदा कि तव्हां इन गैप खे बराबरि करे सघो, गैप खे तव्हां कवर करे सघो। माना असां किथे आहियूं? असां इन जनरेशन खे छा था ॾियूं? असां कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं मरण जे महिल त असां छा कयोसीं? यानी असां माना इहा जनरेशन जेका आहे, असां इन जनरेशन खे छा ॾेई था वञूं त 136 सालनि में बि असांजी औरतुनि खे उहो हक़ न मिलंदो। ऐं तंहिंजो सबबु हाणे थिए छा थो पियो त लेबर फोर्स में तव्हां वटि टोटल 22% आहिनि। ठीकु आहे, उन लिहाज़ सां जे इनकम वाइज़ तव्हां ॾिसो त फ़क़ति 16% इनकम जेका आहे उहा तव्हांजी औरतुनि जी आहे, फीमेल पॉपुलेशन जी आहे। तव्हांजी नेपाल तव्हां खां मथे आहे, बांग्लादेश जिन्हनि खे असां बुखिया बंगाली चवंदा हुआसीं उहो असां खां मथे आहे, श्रीलंका असां खां मथे आहे। इन साइड असां पंहिंजे मुल्कनि जहिड़नि मुल्कनि सां भेटायूं था पिया, जिन्हनि खे असां सोचंदा असां न्यूक्लियर पावर आहे, असां जेको आहे दुनिया जी अज़ीम तरीन क़ौम आहियूं। ठीकु आहे, बिल्कुलु आहियूं, असांखे फ़ख्रु आहे पाकिस्तानी थियण ते, पर असांखे फ़ख्रु वधीक थींदो त तव्हां पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन खे ते उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन ते करायो न, उन जी लाज ते तव्हां रखो। उहो बि नथा कयो पिया। त माना असांखे रोअण खां अलावा इन मामले में बिल्कुलु कुझु नथा करे सघूं। जेकी हालत आहे, प्रॉब्लम इहा आहे त जेॾी महिल तव्हां वटि बजट डेफिसिट जो जेको तव्हां पोइ सेगमेंट में ॻाल्हि कयो आहे, जे बजट डेफिसिट तव्हांजो इहो थी पवंदो, तव्हांजा डेट जेके आहिनि उहो मां तव्हांखे ॿुधाया त 44-45 खरब रुपया डेट तव्हांजो हुजे, त उन में छा कंदी आहे हुकूमत? इहा हुकूमत बि करे थी पई, जीअं पैसा थोरा खुटनि था पिया त हेल्थ मां ऐं एजुकेशन मां घटायोसि। ऐं वुमन एम्पावरमेंट जी तव्हां फ़क़ति कागज़नि में
यूनाइटेड नेशंस वारा सेमिनार करे छॾंदा आहिनि, वुमेन एम्पावरमेंट ते का ॻाल्हि नाहे कंदा। इन मामले में खोड़ शयूं ॻाल्हाए था सघूं, तव्हां वटि टाइम तमामु घटि रहिजी वियो आहे, पर इन में असां कुझु करिणो पवंदो, न कंदासूं त 136 साल जीअं इन रिपोर्ट में ॾिनल आहे, असांखे 136 साल लॻंदा। अमर साहिब, महीनो गुज़री वियो आहे, मख़सूस नारनि जी ॻाल्हि थींदी आहे, पर हिन ई प्रोग्राम में छो त तव्हां हिकिड़ी तक़रीब में हुआ, असां हिन ई प्रोग्राम में डिस्कस कयो त जेसीं ताईं औरत खे एटलीस्ट इकोनॉमिक मुआशी सरगर्मियुनि में बराबरी जो हिसो या मौक़ा न फ़राहम थींदा त उनजो अख़्तियारी आज़ादी जो त सवाल परे परे ताईं उथे ई कोन थो। और साॻी ॻाल्हि वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जी रिपोर्ट में कई वई आहे, समाजी सियासी पासा ऐं मुआशी पासनि में जेके पैदावारी ज़रिया आहिनि उते उन्हनि खे अणबराबरी नज़र अचे पई। जे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु अहम ॻाल्हि कई त असांखे इन रिपोर्ट जे आधार में चयो वियो आहे त जंहिं रफ़्तार सां असां हलूं था त 136 साल असांखे लॻंदा उन जाइ ते पहुचण लाइ, उन गैप खे ख़तमु करण लाइ। बांग्लादेश बि 65 नंबर ते आहे, असां 153 नंबर ते आहियूं। तव्हां छा चवंदो, तव्हांजो हिन रिपोर्ट ते कहिड़ो ख़्यालु आहे, कीअं समाज में उहो बराबरी आंदी कीअं आणे सघिजे थी? ॾिसो, मां सम्झां थी त जेकॾहिं पाकिस्तान में सिंफ़ी बराबरी जे हवाले सां ॾिसिजे ऐं ही त इंडेक्स अचनि था पिया, ख़ासि तौर ते जेके आहिनि से हिकिड़े ख़ासि फोरम्स था अचनि था पिया ऐं उते मुख़्तलिफ़ जेके आहिनि से उन्हनि ते ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, जेके चइबो आहे जेके इंडिकेटर्स आहिनि उन्हनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि ऐं उहे इंडिकेटर्स सिधी या अणसिधी तरह असांजी सोशल फैब्रिक या समाजी जेको ढांचो आहे, समाजी जेके असांजूं हालतूं आहिनि उन्हनि सां जेका असां ॻंढियो पियो वञे। पर मां माना हिकिड़ी माना जेका ॻाल्हि कंदसि उहो समाज खां वधीक असांजे पाकिस्तान जे औरतुनि जी इन अणबराबरी जी ज़िमेदार सही सिधी रियासत आहे। रियासत न रुगो जेका असां पंहिंजे पॉलिसियुनि जे करे उन रस्ता रोक कई आहे, समाजी तरक़ी में औरत जी शमूलियत जे करे हिन रियासती जेका असां पॉलिसियुनि हक़ीक़ी तौर ते जेका असां औरत जी आज़ादी खां एतिरे हद ताईं ख़ौफ़ज़दा आहे जो तव्हां ॾिसो था त हू मार्च जो महीनो गुज़री वियो, अञा ताईं कोर्टनि जे अंदरि उन्हनि औरतुनि जे ख़िलाफ़ जेके आहिनि से इन क़िस्म जी जेके आहिनि से धमकी आमेज़ इन क़िस्म जो माहौल पैदा कयो वियो आहे जो उन्हनि ते केस हलणु शुरू थी विया आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इन्हनि खे रियासत फैसिलिटेट नथी करे त मां नथी पई सम्झां त इन हद ताईं मामिलो पहुची सघे थो। त मां इहो नथी सम्झां त जंहिं समाज जे अंदरि असां हज़ारे औरतूं उन में जेके आहिनि से जेके आहिनि पढ़ियल लिखियल औरतूं, उन में हुनरमंद औरतूं, उन्हनि में महिनत कश औरतूं, उन्हनि में शागिर्दियाणियूं, उन्हनि में प्रोफेशनल, उन्हनि में पढ़ियल, उन्हनि में अणपढ़ियल, जॾहिं उन्हनि औरतुनि जा बि हज़ारनि जी तादाद में जेकॾहिं हुजूम निकिरी औरत मार्च में साम्हूं अचनि था, तव्हां इहो सम्झी सघो था त समाजी रुकावटनि खे पार करण लाइ पाकिस्तान जी औरत घणी अॻु भरी आहे, पर हक़ीक़ी तौर ते उनजी जेका रस्ता रोक थी रही आहे उहा रस्ता रोक जंहिं समाजी ढांचे पारां थी रही आहे उहो समाजी ढांचे खे इहा रियासत प्रोटेक्ट करे रही आहे। मिसाल जे तौर ते 2006 आहे, माना ही जेका पाकिस्तान सां बदकिस्मती इहा कोन रही आहे त उहा जेका असां हेतिरे इंडेक्स में पोइते आहे। पाकिस्तान सां बदकिस्मती इहा रही आहे त उन औरतुनि जी माशी ऐं समाजी अणबराबरी, सिंफ़ी अणबराबरी में उन पोइते सफ़र कयो आहे ऐं एतिरो पोइते सफ़र कयो आहे जो हाणे असांखां पुठियां हू 2 मुल्क आहिनि जेके मुसलसल जंगनि जो शिकार रहिया आहिनि, बमबारियुनि जो शिकार रहिया आहिनि। असांजे मुल्क ते अञा के ॿाहिरी जेका असां हमलावर न थी आहे, पर मां इहे चवां थी त मिसाल जे तौर ते 2006 में इहे इंडेक्स माना इकनॉमिक पार्टिसिपेशन जा उहो नंबर 112 हुयो, हींअर 152 आहे। एजुकेशन में 144 हुयो, 110 आहे। सो ही जे 4 इंडिकेटर आहिनि त इंसाफ़ ताईं रसाई न हूंदी, माल मिल्कियत में हिसो न हूंदो, ज़मीन जी मालिकी न हूंदी, विरासत जो हक़ न हूंदो ऐं जेका असां नौकरियुनि ऐं जेके असां इन तालीम जा मौक़ा न हूंदा। जेसिताईं इहे सभु जेके ॻाल्हियूं ही लिखनि था, मां सम्झां थी त हिन वक़्तु औरतुनि जी जदोजहद हिन रियासत खे चङे तरीक़े सां एक्सपोज़ करे चुकी आहे उन्हनि जे कूड़नि नारनि खे। जी अमर साहिब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। इनाम भट्टी साहिब ऐं मुश्ताक मीरानी साहिब, वॾी माज़रत सां तव्हांखे प्रोग्राम में जे सेकंड सेगमेंट में सवाल न पियो वठी सघां, टाइम बिल्कुलु घटि आहे मूं वटि। नाज़रीन, प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।